डेवलपमेंट अथॉरिटी पारां तैसर टाउन में ज़मीननि ते कब्ज़ा कंदड़ लैंड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि? डिपार्टमेंट पारां 50 लैंड माफिया जा नाला ज़ाहिर कया आहिनि, जंहिंमें 40 माण्हुनि जा नाला हिकु लेटर ज़रिए ज़ाहिर कया विया आहिनि, जिन्हनि DIG ओभर खे लिखत में लेटर जारी कयो आहे त जेके 40 माण्हू आहिनि उन्हनि ते मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जो इल्ज़ाम आयो आहे त 40 माण्हू ताइसर टाउन के मुख़्तलिफ़ सेक्टरन में कब्जा करे रहा है। वह जमीन है ताइसर टाउन में मुख़्तलिफ़ सेक्टर्स वह अलाट थियल प्लाट उन्होंने गुलाम नबी गबोल, सत्तार खान, जाम गुलमरी, रसूल बख्श ब्रोई, लियाकत बुलेदी, अली गुल बम्बरो, शेर आगा नूर, मोहम्मद अयाज, अमान ला, जबार खान, हनीफ काकड़, हाफिज मारफानी, कलंदर खान, अनवर ब्रोई, रजब पीर बख्श समेत के मुख्तलिफ नारायण, सोरा मरी, खान मोहम्मद, जब्बार खान, हनीफ पठान, सद्दाम, वली मोहम्मद मेंगल, मलिक फारूक, शाकिर ला, मसूद, हकीम सिंधी, कासिम चांडो, कलंदर मसूद, कारी अतीक मोहम्मद, अहमद शाह समेत जेके मुख़्तलिफ़ 40 ॼणा आहिनि उन्हनि खे नामज़द कयो आहे। 10 जेके अणसुञातल माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ DG रेंजर समेत जेके मुख़्तलिफ़ लाॻापियल इदारा आहिनि, डिप्टी कमिश्नर गुलशन मेमार थाणे समेत जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, हिननि 50 माण्हुनि ते इहो इल्ज़ाम लॻायो वियो आहे मलीर डेवलपमेंट अथॉरिटी पारां त ही कब्ज़ा माफ़िया आहिनि, लैंड माफ़िया आहिनि, जिन्हनि मुख़्तलिफ़ अलाटी जे ज़मीननि ते कब्ज़ा कया आहिनि। अरबे रुपए जी मलीर डेवलपमेंट अथॉरिटी ज़मीन है ताइसर टाउन में कब्ज़ो कयो वियो आहे। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मलीर डेवलपमेंट अथॉरिटी में DG नजमुद्दीन जे सरते जे अचो काफ़ी सारा मसला डेवलपमेंट अथॉरिटी जे अंदर ही पैदा, जंहिंमें एंटी इंक्रोचमेंट डायरेक्टर अलीम आखवन मौजूदा मलीर जा ऑफिसर आहिनि उन्हनि ते इल्ज़ाम त उहे लैंड माफिया जा साथिया आहिनि, उन्हनि ग्रेडन जो नाजायज़ इस्तेमाल करे उते गॾियल तौर ते ही कब्ज़ा कराया आहिनि। ऐं ही जेका बि लैंड माफिया आहे उहा हिननि मौजूदा उते इंतज़ामिया मौजूद आहे मलीर डेवलपमेंट अथॉरिटीअ जी, उन्हनि जे गॾियल सरपरस्ती में कब्ज़ा थिया आहिनि। उन खां तमामु वॾो तकिड़ो ई उन डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट खे हटायो वियो, जंहिंखां पोइ गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी लेटर DG रेंजर सिंध, DIG ओभर, डिप्टी कमिश्नर ओभर गुलशन मेहमान समेत मुख़्तलिफ़ जेके कानून कंदड़ इदारा आहिनि उन्हनि खे लेटर ज़रिए नोटिस ॾिनो वियो आहे त हिननि लैंड माफिया ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गुलशन वहीद मुराद तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।